सिंधु माथरी जे सभ्यता ते तहक़ीक़ जे हवाले सां और रुखसंदी अवां सां मुखातिब आहियां। अॼु पाण क़दीम आसारनि ऐं जाग्राफी जे माहिर ओरल स्टेन बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। क़दीम आसारनि ऐं जाग्राफी जे बरतानवी माहिर ओरल स्टेन खे ॾखिण ऐं विच एशिया जे क़दीम तहज़ीबुनि ऐं जाग्राफियाई लंघनि बाबति तहक़ीक़ात जे हवाले सां सुञातो वञे थो। पाण पाकिस्तान, ईरान, चाइना, तुर्कस्तान समेत विच एशिया जे ॿियनि केतिरनि ई मुल्कनि में क़दीम तहज़ीबुनि ऐं लंघनि ते खोजना कई। संदसि खोजना जो अहम मक़सदु सिकंदर आज़म जे सिंध ते हमले वारो लंघ मालूम करणु हुयो। इन बहाने हिन इन खोज दौरान सिकंदर आज़म जे अचण खां बि सवें हज़ारें साल अॻु जे माॻनि ताईं बि रसाई हासिलु कई ऐं उन्हनि जी खोटराई कराई। ओरल स्टेन हंगरी जे बुडापेस्ट शहर में 26 नवंबर 1862 ते जनमु वरितो, जॾहिं त पाण 26 अक्टूबर 1843 में अफ़गानिस्तान जे शहर काबिल में लाॾाणो करे वियो। ओरल स्टेन सॼी उमिरि कुंवारो रहियो। पाण यूनानी, लैटिन, फ्रेंच ऐं अंग्रेज़ी ॿोलियूं ॼाणंदो हो। हिन कॉलेज में पढ़ाई बैदि संस्कृत ऐं फ़ारसी में ग्रेजुएशन कई। बाद में 1843 में डॉक्टरेट जी डिग्री हासिलु कई। ओरल स्टेन पंजाब में सिंधु सभ्यता जे क़दीम आग गनवेरीवाला खे दरियाफ़्त कयो। हुन बहावलपुर में सुकी वियल हाकड़ो दरिया जे पेट भरिसां बि खोजना करे क़दीम दौर जा माग हथ कया। ओरल स्टेन ख़ैबर पख्तूनख्वा सूबे में 1898 खां 1928 ताईं क़दीम दौर जे मागनि ते खोजना कई ऐं इलाइक़े जो सर्वे करायो। पाण मालाकन में पहिरियों भेरो उतां जे पॉलिटिकल एजेंट जे सहकार सां क़दीम मागनि जी खोटराई कराई। इन खोजना दौरान सिंधु सभ्यता सां गॾु ॿुध दौर जा केतिरा ई माग दरियाफ़्त कया। स्टेन इहा खोजना उन वक़्तु शुरू कई जॾहिं पाण लाहौर जे ओरिएंटल कॉलेज जो 1888 खां 1899 ताईं प्रिंसिपल हुयो। बरतानी हुकूमत खेसि उन वक़्त जे NWFP ऐं मौजूदा KPK सूबे में आर्कियालॉजी जो सुपरिटेंडेंट मुक़ररु कयो, जीअं पाण इन ख़िते में क़दीम तहज़ीब बाबति सर्वे ऐं खोटराई जो कमु शुरू करे सघे। पाण इन उहिदे ते 1904 खां 1917 ताईं मुक़ररु रहियो। इन उहिदे तां रिटायर थियण बैदि बि हिन ख़िते में तहक़ीक़ात जो कमु जारी रखियो। पाण सवात में क़दीम आसारनि ते खोजना कई। KPK में ओरल स्टेन जी तहक़ीक़ात जो अहम मक़सदु सिकंदर आज़म जी सिंध आमद जो दॻु ॻोल्हणु हुयो। हिन बलोचिस्तान में बि सिंधु सभ्यता जे केतिरा ई क़दीम माग ॻोल्हे लधा, जिन में पीराणो गुंडाई, दबरकोट ऐं कुल्ली शामिल आहिनि, जिन मां केतिरनि ई मागनि जी खोटराई कराई। हिन 1927 ऐं 1928 में कुलीअ जे माग जी खोटराई कराई। ओरल स्टेन सिंधु सभ्यता जे शहरी तमदुन जे पोइते पवण जो सबबु आबहवा जे तब्दीली खे साबित कयो। सिंधु सभ्यता जे ज़वाल बाबति नामनिहाद आर्यन जे हमले वारे तसवर खे रद्द कंदड़ माहिरनि में हुयो। स्टेन क़दीम सिंधु सभ्यता ऐं मेसोपोटामिया जे तहज़ीब विच में वापारी लाॻापनि जे हवाले सां तहक़ीक़ कई ऐं इन सिलसिले में ईरान ऐं बलूचिस्तान में क़दीम मागनि जूं बि खोटरायूं करायूं। गौतम बुद्ध जे दौर ते संदसि तहक़ीक़ बि अहमियत लाइक़ु आहे। खेसि आर्कियालॉजी ऐं जाग्राफी जे शोबे में अहम दरियाफ़्तूं करण ते केतिरनि ई एज़ाज़नि ऐं एवार्डनि सां बि नवाज़ियो वियो, जिन में रॉयल जाग्राफिकल सोसाइटी तरफ़ां फाउंडर्स मेडल ऐं रॉयल एशियाटिक सोसाइटी बम्बई तरफ़ां गोल्ड मेडल ॾिनो वियो। इन खां सवाइ खेसि आयरलैंड ऐं ग्रेट ब्रिटेन तरफ़ां बि गोल्ड मेडल ऐं एवार्ड ॾिना विया। खेसि यूनिवर्सिटी ऑफ कैम्ब्रिज तरफ़ां डॉक्टर ऑफ साइंस
ऐं एसटी एंड्रियो यूनिवर्सिटी तरफ़ां कानून जी एज़ाज़ी डिग्री बि ॾिनी वई। संदसि कुझु अहम किताबनि ऐं मक़ालनि जो हिते ज़िक्र कजे थो। एन आर्कियोलॉजिकल टूर अलॉन्ग द गाघर हाकड़ा रिवर, डिटेल्ड रिपोर्ट ऑन द आर्कियोलॉजिकल टूर विथ द बुनीर फील्ड फोर्स, report of archaeological survey work in the northwest frontier province and Balochistan. On Alexander's trek to the Indus, personal narrative of exploration on the northwest frontier of India. On Ancient Central Asian Treks, Volume 1, Old Roots of Western Iran, narrative of an archaeological journey carried out and recorded. Archaeological notes from Hindu Kush region संदसि अहम किताबनि में शामिल आहिनि। महिरबानी।